जी शहरी इतिहाद शहदादकोट पारां नादरा ऑफिस जी शहर खां 4 किलोमीटर ॿाहिरि मुंतक़िलीअ ख़िलाफ़ु हिकु दफ़ो ॿीहर एहतिजाजी तहरीक शुरू करे छॾी आहे। इन सिलसिले में शहरी इतिहाद जे सॾ ते शहरियुनि, मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीम जे अॻुवाणनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब शहदादकोट वटि पहुची एहतिजाजी धरणो हंयो वियो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे शहरी इतिहाद जे हुबदार मीरजत, SUP जे हमल ख़ुश्क, सिविल सोसाइटी जे कामरेड उर्सिलो मुनवर मंगी ऐं ॿियनि चयो त नादरा जी ऑफिस शहर खां 4 किलोमीटर ॿाहिरि मुंतक़िली अवाम सां ज़्यादती बराबरि आहे। नादरा खे अहिड़ो फ़ैसिलो अवाम जे मफ़ाद में वापसि वठणु घुरिजे। हिननि ऐलान कयो त नादरा ऑफिस जी ॿाहिरि मुंतक़िली वारे अमल ख़िलाफ़ सुभाणे बि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वेंदो। जी सालेह कोसो, इब्रत टेलीविज़न न्यूज़ शहदादकोट।